साईं मुंहिंजा असां वटि हिन 12 रबीअल अव्वल जे मौक़े ते हिन महफ़िल में ज़िंदह वारनि जे लाइ हीअ महफ़िल जेकी हलंदड़ आहे उन्हनि जा जेके एहसान आहिनि असां ते जेके असां ॾे कुर्ब करे कही आया आहिनि त असां वटि आहे पीर मोहम्मद बिरोही साहिबु जेको साईं जो सनागर आहे उन खां असां साईं जन जी सना ॿुधंदासीं। साईं पीर मोहम्मद साईं छा था ॿुधायो? साईं सरकार जी आमद आहे जंहिं राति वाघ वारी सारे जग जे सरदार झटपट थी वे मुल्क सॼे में नूरानी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ॿुधायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जहरात वाघ वारी सारे जग जे सरदार झटपट थी वई मुल्क सजे में नूरानी झलकार। जहरात वाघ वारी सारे जग जे सरदार झटपट थी वई मुल्क सजे में नूरानी झलकार। जहरात वाघ वारी सारे जग जे सरदार झटपट थी वई मुल्क सजे में नूरानी झलकार। जहरात वाघ वारी उभूरल पतो हिकड़े घर में सुरवा थी सारे तर में ॾखण उतर ओलह ओभर में उभूरल पतो हिकड़े घर में सुरहा थी सारे तर में ॾखण उतर ओलह ओभर में अज़ ग़ैबी आवाज़ अचनि पिया सल्ले अला सदबार। अज़ ग़ैबी आवाज़ अचनि पिया सल्ले अला सदबार। जहरात वाघ वारी सारे जग जे सरदार झटपट थी वई मुल्क सजे में नूरानी झलकार। जहरात वाघ वारी ओ झरकन पिया सब जबल पहाड़ूं शहर त छा बहकन बाराणियूं अमर ॾिसे पई शाम जुमाड़ियूं। ओ चमकन पिया सब जबल पहाड़ूं ओ चमकन पिया सब जबल पहाड़ूं शहर त छा बहकन बाराणियूं अमर ॾिसे पई शाम जुमाड़ियूं। वाह ख़ुशी थी वण टण जे लामन में ललकार। वाह ख़ुशी थी वण टण जे लामन में ललकार। जहरात वाघ वारी सारे जग जे सरदार
झटपट थी वई मुल्क सजे में नूरानी झलकार चेहरा तमाम गवारे।